पवंदो जेकर ये धरती हुंदी वतन हुंदो त असां हूंदा हुई न त फ़लस्तीन वांगुरु दर ऐं बदर हूंदासीं। उन करे असांखे सोचणो पवंदो, असांखे सुजाग थियणो पवंदो। असांखे लतीफ़ चयो आहे त 9 नीर 10 ॾावणियूं 15 पैंड पयास बघाड़ियूं बदननि में लखे लोह लॻास जॾहिं पिरी यादि प्यास त छिरक छॾाईं। जॾहिं माण्हू अज़म करे छॾींदो आहे त हीअ जेके कोड़कियूं आहिनि मज़हबी कोड़कियूं हुजनि ज़ात पात जी कोड़कियूं हुजनि पर पंहिंजे वतन खां वधीक का बि शइ न आहे, पंहिंजे धरती खां वधीक का बि शइ न आहे। जेके माण्हू पंहिंजो वतन छॾे विया आहिनि या हिते छॾे आहिनि उन्हनि खां पुछो त वतन मां दर बदर थियण जो अज़ाब छा आहे? मौत जे बराबरि। असांजी धरती असांजे पेरनि हेठां खिसकंदी थी वञे। तव्हां ताज़ो ॾिठो त नाम निहाद सिंध गवर्नमेंट ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट सिंध जा पेट विकिरणु शुरू कया। उन करे असांखे पंहिंजे वसाइलनि खे असां कंहिंसां को ज़ाती इख़्तिलाफ़ न आहे पर असीं पंहिंजे धरतीअ जे लाइ पंहिंजे वतन जे लाइ उनजो इंच बि न ॾींदासीं। हुन चयो आहे न त नीर टोड़े निकिरी वेंदी ठारे लीतो थाणे मां दोखे जी अॼु धप अचे थी तुंहिंजे दाणे दाणे मां। उन में असांजे नौजवान खे छो त नौजवान सुम्ही रहियो, नौजवान निंड कंदो, आक्सी जा जेको डाइज़ीपाम खाई वेही रहियो त उन नौजवान जो किरदारु कहिड़ो जुड़ंदो। उन करे हिन सोसाइटीअ में किरदारु आहे ई नौजवाननि जो। ऐं हैदराबाद जेको आहे हैदराबाद सिंध जी दिलि आहे ऐं उन में जुगनूअ जहिड़ो बहादुर जुगनूअ जहिड़ो हिकिड़ो यंग नौजवान जेको हिमत रखे थो, जेको जज़्बो बि रखे थो ऐं जेको हिकिड़ो इरादो बि रखे थो त आऊं पंहिंजे बिरादरीअ जे माण्हुनि सां गॾु पंहिंजे धरती पंहिंजे वतन पंहिंजे इदारनि जी मालिकी बि कयां। अॼु उहो तव्हांजो सदर थियो आहे ऐं उन करे तव्हां ख़ुशकिस्मत आहियो त हिकिड़ो अहिड़ो माण्हू जेको बेखौफ़ आहे, जंहिंखे ख़ौफ़ ई न आहे। छो त हुनजो जेको वाल साहब आहे टियों ॾींहुं असीं गॾिजी वियासीं, सरदार चांडे वटि फ़ैसिलो हो, उते ईअं सम्झो त नाम बि सरापे वियो हो जो केरु ॻाल्हाए, पर हाजी साहब हो जो हुनखे चई तई ग़लति फ़ैसिला कंदोसीं, ग़लति फ़ैसिला कोन मञींदा। जेकॾहिं अहिड़ा बहादुर माण्हू तव्हांजा अॻुवान हूंदा त तव्हां केरु न ॾींदो। असुलु जुरत आहे, भुणको आहे। छो त ज़िंदगीअ में मौत त अचणो आहे न। घणा साल जीअंदव, 100 साल जीअंदव न, पर ज़लील थी ख्वार थी मरंदव इन खां पंहिंजे वतन पंहिंजे धरतीअ पंहिंजे माण्हुनि जी इज़त ख़ातिर मरण उहो ॾोह आहे। मौत त अचणो आहे न। तव्हांखे यादि हुजणु खपे त इलावुद्दीन खिलजी जॾहिं सूमरनि ते कायो हो, दोदे सूमरे जो जेको भाउ जनेसर उहो हुनखे संग ॾियणो करे आयो बाकुल भेण। पोइ जॾहिं हिकु पहिला वफ़द विया दोदे हुननि ॾे वफ़द मोकिलियो त हुननि चयसि बाबा तूं पंहिंजी भेण जो संग ॾे त असीं जंग को करे वापसि था वञूं। पोइ दोदे पंहिंजे सूमरनि जो लश्कर कठो कयो। उते चई त बाबा हाणे छा कयूं? कंहिं चयसि बाबा पाठी पाठी ॾेई छॾ जंग मां जान छुटी पए। पोइ हिकिड़ो फ़क़ीर हो हुन चयसि जर न खुटे उगरे रावण सन भेण जे गोली विधी गुज़रे त बि सॾबी दोदल भेण। हिकिड़ी पानी वई धारनि में उहा दोदा तुंहिंजी भेण सॾबी। ऐं लतीफ़ सरकार चई वियो त हिकु जूल बि जोए छॾीन की न जवान अहिड़ा बि इंसान जेके नंगनि था निसार थिया। पोइ दोदे चयो, दोदे खे हिकिड़े चयो विढ़ंदे तुंहिंजे मारियो वेंदे, विढ़ंदे तुंहिंजे मारियो वेंदे, हिन धरतीअ तां वारियो वेंदे, दोदा तुंहिंजो साहु वेंदो पर माण्हूअ जो वेसाह। असुल ॻाल्हि वेसाह जी आहे। असां इहा जेका जंग हीअ मूवमेंट बिरादरीअ जे वेसाह खे बहाल करण लाइ कई आहे त बिरादरीअ जो जेको अज़म आहे, बिरादरीअ जो जेको इमेज आहे उहो बहाल करियो। हिते जेको घणा धोखा हुजे ओॾनि मेमण ते कर्ज़ु खणियो। उन करे असां बिरादरी या ज़ातियुनि जे बुनियाद खां नफ़रत पैदा नथा कयूं, पर असीं इहो बि चऊं था त असांजे माण्हू सां केरु ग़लति रवैयो अख़्तियार न करे। छो त असीं हिन धरतीअ जा पुट आहियूं। हिन धरतीअ जी तइमीर, हिन वतन जी तइमीर में मेमणनि जो वॾो रोल आहे। उन करे नौजवान खे सिहत, तइलीम, ॿियनि सरगर्मियुनि जेके रांदियूं रूंदियूं आहिनि उन सां गॾु तंज़ीमी तौरु जेतिरो ताईं तंज़ीम खे ज़िले खे, तइलके खे, यूनिटनि खे मुनज़म कंदो,
ऑर्गेनाइज कंदो त सिंध जे अंदरि तहरीक पैदा थींदो। पाणी हूंदो आहे बीच उन में पथर उछिरबो त उन में लहरूं पैदा थींदियूं आहिनि। हीउ अॼोको कन्वेंशन सिंध जे अंदरि नौजवान तहरीक में हिकिड़ो पथर आहे ऐं इंशाअल्लाह हैदराबाद जेको आहे हैदराबाद सिंधी दिलि आहे, सूंहं आहे, सचाई आहे ऐं उन करे असांखे उन वे सां उन तरफ़ सां असांखे उन तरफ़ सां असांखे मूवमेंट करणी आहे। असांखे पंहिंजे हिन वतन जे मालकीरी करणी आहे। असांखे सही गाइडेंस खपे। उन लाइ असांजे नौजवान खे पंहिंजो किरदारु छो त जेकॾहिं असांजे तंज़ीम जे कंहिं बि लीडर ते कंहिं बि कारकुन ते को भलो एलिगेशन हूंदो त दुनिया में उन माण्हूअ खे सुठी निगाह सां न ॾिठो वेंदो। उन करे पहिरीं आहे कैरेक्टर बिल्डिंग। असांजे माण्हूअ जॾहिं लंघे त चवंदा महिमूद जमात